सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। वो महात्मा बुद्ध जो मिसाल है वो रस्ते सां वञे पियो हिकिड़ो डाकू हूंदो जो नालो ई हूंदो उंगली मार। जेको रस्ते में टपंदो जेको इलाइक़ो हुयो उनखे फुरे सब कुछ सामान वधी करे कुआड़ो हाथ में हूंदोसि जेको भी हूंदो तलवार कुआड़ो जेको भी कुछ हूंदोसि उनजूं आङुरियूं कटींदो सिर्फ़ु ऐं आङुरियूं कटे करे उनजी माला पाईंदो ऐं पाईंदे पंहिंदे उन वाइदो कयो त मुंहिंजी माला पूरी तॾहिं थींदी जॾहिं 1000 या 10,000 आङुरियूं जी माला मां पाईंदुमि त पोइ मुंहिंजी पूरी थींदी। ऐं हो जेको ईंदो बसि इन करे रस्ते सां कोई वेंदो कोन वीचारे कंहिंखे पतो न हो सो उनखे ई हूंदो जेको फुरे करे आङुरियुनि जी माला पार छॾींदो। हाणे जेको उनजो टारगेट हुयो 10,000 जो या कुझु बि वो तकरीबन जो पूरियूं थियूं बाक़ी 3 अलाए 4 आङुरियूं जूं रहंदियूं। पोइ सुबुह जो जब वञे पियो झंग में भई कोई हथ आयो पोइ पाण हूंदो आहे वीचारी ॿुड़ी माउ हूंदी हुअसि जेका गॾु पोइ उनखे चयईं अॼु मूंखे माला पंहिंजी पूरी करणी आहे मां वञा थो जेकॾहिं को मिलियो त ठीकु आहे न त वापसी में तुंहिंजियूं आङुरियूं न हूंदियूं। इन करे अॼु मूंखे बसि वाइदो थियल आहे मूंखे माला पूरी करणी आहे पंहिंजी इन करे बाक़ी हाणे तूं वेठी आहे ॿियो को आहे कोन इन करे वापसी में तुंहिंजियूं आङुरियूं कटे करे मूंखे पंहिंजी माला पूरी करणी आहे। जिए जंगल में वियो हूंदो हूंदो तो कुदरत इहो महात्मा बुद्ध तो गिरास थियो उहो वञे पियो। हाणे जीअं वञे पियो जी नज़र पयसि आउं तो रड़केसि मुसाफ़िर बि केरु आहे हे उन तरफ़ वधियो हो पंहिंजी मस्ती में हले पियो जीअं हले पियो इन पोयां ॿी रड़ कई ऐं कुआड़े सूदो अॻो फिरी आयुसि जेको हुयुसि पंहिंजो बरछो अॻो फिरी आयुसि ऐं महात्मा ने तके करे चयईं चबी त महात्मा जे अखियुनि में मिलाए करे चयो चयमि मां त बीठो आहियां तूं अञा न बीठो आहे उनखे जवाबु ॾिनो चए मां त कॾो को बीठो आहे पर तूं अञा न बीठो ऐं जीअं चयईंसि अखियूं मिलाए करे हिनजा हथ कंबण लॻा जान कंबण लॻी हिनजो कुआड़ो किरी पियो पाण बीठो पेरनि ते किरी पियुसि मां छा कयां चए न मां बीठो आहियां तुंहिंजो एतिरो हलचल एतिरो हलंदो पिया अञा ताईं तूं एतिरो घुमंदो पिया हाणे बीहण जो वक़्तु अची विया बसि ऐं चुसि जीअं चओ चए न बसि अॼु खां पोइ जेको हलियो सो हलियो बसि हाणे बीह ऐं पोइ उनखे नेम में ध्यान में महात्मा पाण सां रखी करे अहिड़ो कयो जो नालो आख़िर ते उंगली मार अॼु बि उंगली मार सां यादि कयो वेंदो आहे पर उहो एतिरो वॾो संत थियो एॾो वॾो उन माण्हुनि में सुधारो आंदो एतिरो घणो माण्हुनि खे रस्ते ते लॻायो सो जॾहिं इंसान पाण बीहंदो आहे पाण खे ठहराव ईंदो आहे पंहिंजो दिमाग़ बीहंदो आहे तॾहिं वञी कुझु करे सघंदो आहे न त हलचल हली चली को दिमाग़ घुमाए घुमाए खोट पाप में पंहिंजो पाण खे पूरो करे छॾींदो।